अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संझा सैयद। अल्लाह से हेडलाइंस पर वफाकी सरकार तरफा बेटन ने तकरारी मनसूबे ते सिंध सरकार सां ॻाल्हियूं जारी रखण जी दावा। वफाकी वज़ीर असद उमर जो चवणु आहे त बेटन जी ज़मीन तां कब्ज़ा छॾाइण वफाक न पर सूबाई हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। सिंध सरकार इल्ज़ाम लॻाइण बदिरां पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी करे वफाक सिंध जा ॿेट खीसे में विझी भॼी न वेंदी। गवर्नर इमरान इस्माइल चयो आहे त बेटन जे मामले ते ख़दशा ख़त्म करण लाइ सिंध हुकूमत सां ॻाल्हियूं जारी आहिनि। बेटन ते नऊं शहर ॾियण वारो मनसूबो सिंध लाइ गेम चेंजर साबित थींदो। पेशावर में जलसो हर हाल में करण वारे पीडीएम जे ऐलान ते वज़ीर आज़म इमरान खान जो रद्दअमल। वज़ीर आज़म इमरान खान जो चवणु आहे त पीडीएम वारा गैर ज़िम्मेवारानी सियासत करे अवाम जे तहफ़्फ़ुज़ सां खेॾी रहिया आहिनि। पीडीएम वारा अदालती हुक्मनि जी भनकड़ी कंदे जलसा कनि पिया। पीडीएम पारां सुभाणे पेशावर में रिथियल जलसो शेड्यूल मूजिब करण जो ऐलान। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी जो चवणु आहे त अवामी जलसे में कोरोना एसओपीज़ ते मुकमल अमल कयो वेंदो। सिलेक्टेड हुकूमती टोले जी का बि साज़िश कामयाब थियण न ॾींदासीं। तहरीक-ए-लबैक पाकिस्तान के बानी अलामा खादिम हुसैन रिजवी की जनाज़े नमाज अदा कई वई। लाहौर के मीनार पाकिस्तान ग्राउंड में थियल जनाज़े नमाज में लखें माण्हुनि जी शिरकत। जनाज़े नमाज वक़्ति शहरनि के लोअर मॉल, मुल्तान ऐं रावी रोड ते सफ़र न करण की हिदायत कई वई। सिंध में कोरोना विघे वधीक 17 मरीज़नि जे फौत थियण खां पोइ हयातियूं विञाईंदड़नि जो अंग 2816 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1199 नवां केस ज़ाहिर। केस जो मजमूई अंग 1,62,227 थी वियो। अॼु कोरोना जा वधीक 382 मरीज़ सिहतयाब थी विया। सिंध के तालीम खाते सूबे में तालीमी इदारा बंद न करण ऐं सियारे जूं मोकलूं बि न ॾियण जो फ़ैसिलो करे वरितो। सूबाई वज़ीर सईद गनी जी सदारत हेठि स्टीयरिंग कमेटी जे इजलास में फ़ैसिलो कयो वियो। जीए सिंध मुहाज़ जो चेयरमैन रियाज़ चांडियो ऐं नवाज़ शाह भाॾाई रेंजर्स हथां हैदराबाद मां गिरफ़्तार थियण खां पोइ आज़ाद। रेंजर्स जो चवणु आहे त कासिम चौक ते गाॾी जी झड़ती दौरान हथियार हथ आया, जंहिं ते अॻवाणी खे गिरफ़्तार कयो वियो। एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी अल्ताफ जसकानी जे क़त्ल वारे वाक़े खे सियासी क़त्ल करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बदिरां रांदि खेॾी रही आहे। एसएसपी जी 72 कलाकनि वारी कारकर्दगी जाचण खां पोइ हिकमत अमली जोड़ी वेंदी। खैरपुर की दहशतगर्दी टोड़ अदालत बीगो गाड़ी में बाहि लगन सबब सड़ी फौत थियल एएसआई बिलावल वसाण वारे केस में गिरफ्तार 2 जवाबदार फराज राजपूत ऐं सकलेन शाह दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश। जवाबदार 14 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। सिंध असांजी अमड़ आहे, सिंध असांजी जीजल आहे। सिंध सना तो निभाईंदासीं, टोपियूं अजय रख पाईंदासीं। आवाज़ टीवी के सॾ ते सिंध सदा आबाद रहे जे सिरे हेठि 6 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जूं तयारियूं तेज़ थी वियूं। सिंध जी कुछ में तक़रीबूं, सुफ़र कचहरियूं, मौसीक़ी जूं महफ़िलूं, मलमल आखड़ा, स्कूलनि में सकाफ़ती रंगनि वारा प्रोग्राम को ठाहिया पिया वञनि।